सलात शरीफ। अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु वमन युद्लिल फला हादिय लहु वनशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीका लहु वनशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वसलामुन अलैहि यौम वुलिद व यौम यमूत व यौम युबअसु हय्या सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अज़ीज़ाने मोहतरम, अल्लाह जे दर ते दुआ है बिरादरे मोहतरम हजरत साईं हसनुल्लाह रहमतुल्लाह अलैह जा अल्लाह करीम दरजात बुलंद फरमाए। संदस मज़ार जे मथां ला तादाद रहमतुन ऐं बरकतुन जो नुज़ूल फरमाए। हिन भलारी रात में ओरे परे खां जेकी तव्हीं कुर्ब जा कदम खणी हाज़िर थिया आहियो, अल्लाह करीम सभिनी खे मदीने वारे साईं जे दर जी शल हाज़िरी नसीब फरमाए। 12 रबीउल अव्वल बिनी जहान जे सरदार जे विलादत पाक जी निस्बत वारो ॾींहुं ऐं रात आहे। अॼु सारी दुनिया में इश्क वारा मोहब्बत वारा मुस्तफा करीम जो मीलाद पिया था मल्हाइनि, पर हिकड़नि माण्हुनि खे खुदा जाने केड़ी चिड़ा केड़ी कावड़ा जेकी मीलाद खां रोकनि था, मना कनि था। सोने नबी जे अचण ते जश्न मल्हाइण, खुशी मल्हाइण खां ख़ल्क़ खुदा के रोकण जूं कोशिशूं कनि था, पर जीअं रोकनि था तीअं मीलाद जो ज़ौक़ माण्हुनि में अञा वधंदो थो वञे। ऐं अल्लाह जो शुक्र आहे जो असीं मदीने वारे साईं जे मीलाद मल्हाइण वारा आहियूं, सोने नबी जे आमद जा जश्न ऐं ख़ुशियूं मल्हाइण वारा। छो त असांजो ईमान आहे त मदीने वारे साईं जे विलादत वारो ॾींहुं को आम ॾींहुं नाहे, मामूली ॾींहुं नाहे। इहो अल्लाह जो चूंडियल ॾींहुं आहे जंहिंमें अल्लाह पंहिंजे हबीब खे दुनिया ते जलवा फरमायो। कुरान मजीद में जा सूरे मरियम जी जेका आयत मूं पढ़ी, रब फरमायो वसलामुन अलैहि यौम वुलिद, ऐं उन ते सलाम आ जे ॾींहुं उन जी विलादत थी हुई। यौम यमूत, ऐं उन ॾींहुं बि सलाम आ जे ॾींहुं उन दुनिया तां पर्दो कयो हुयो।
व यौम युबअसु हय्या ऐं जंहिं ॾियारे ते ज़िंदा करे उथारियो वेंदो उन ॾींहं ते बि अल्लाह जे तरफ़ां सलाम इहा आयत हज़रत नबी यहया अलैहिस्सलाम जे बारे में कुरान में आई आहे त अल्लाह जो नबी यहया अलैहिस्सलाम पाक पैगंबर हज़रत ज़करिया जो फर्ज़ंद अर्जमंद आहे पाण बि नबी आहे उन जो अबो बि नबी आहे उन नबी जे विलादत वारे ॾींहं खे या उन जी ज़िंदगी जे टिनि ॾींहंनि खे अल्लाह याद फरमायो ऐं टिनि ॾींहंनि जी तख़सीस फरमाए उन्हनि टिनि ॾींहंनि ते सलाम फरमायो हिकिड़ो विलादत जो ॾियारो ॿियो वफ़ात जो ॾियारो टियों वरी क़यामत जे ॾियारे वरी उथण जो ॾियारो इन्हनि टिनी ॾियारनि ते अल्लाह ताला जल शानो पंहिंजे तरफ़ां सलाम नाज़िल फरमायो वसलामुन अलैहि उन ते सलाम हुजे सलामती हुजे हज़रत यहया अलैहिस्सलाम जे मथां सलामती अल्लाह ताला फरमाई ऐं उन सलामती जे लाइ टिनि ॾींहंनि जो इंतखाब फरमायो हालांकि हर नबी जी ज़िंदगी जो हर ॾींहुं सलामती वारो आहे उन ते हर ॾींहुं रहमत वसंदी आहे हर ॾींहुं बरकत जो नुज़ूल थींदो आहे नबीअ जो वजूद अल्लाह जे रहमतुनि जे तजल्लियात जे नुज़ूल जो मरकज़ हूंदो आहे ही त हज़रत यहया जी ॻाल्हि आहे पर मदीने वारो साईं जेको हज़रत यहया जो बि इमाम आहे त हज़रत ज़करिया जो बि इमाम आहे पर 1.25 लख नबीअनि जो इमाम आहे उन नबीअ जे विलादत वारे ॾियारे ते छा त सलामती लथी हूंदी पाक पैगंबर हज़रत यहया जे विलादत वारो ॾींहुं को आम ॾींहुं न आहे क़ुरान फरमाए थो सलामुन अलैहि उन जे मथां सलाम आहे इन ॾियारे ते जंहिं ॾियारे उन जी विलादत थी जंहिं ॾियारे ते उन दुनिया तां पर्दो फरमायो ऐं जंहिं ॾियारे ते वरी अल्लाह जे हुज़ूर में दोबारा उथारियो वेंदो इन्हनि टिनि ॾींहंनि खे अल्लाह ख़ासि फरमायो नबी यहया जे ज़िंदगी में त मिठा जेकॾहिं क़ुरान जे अंदरि नबी यहया जे विलादत वारे ॾिहाड़े जी तख़सीस कई वई आहे इहो आम ॾींहुं न आहे इहो सलामती वारो ॾिहाड़ो आहे इहो रहमत वारो ॾिहाड़ो आहे इहो बरकत वारो ॾिहाड़ो आहे जेकॾहिं यहया जे विलादत वारे ॾींहं ते सलामती आहे रहमत ऐं बरकत आहे त मिठे मुहम्मद जे ॾिहाड़े विलादत वारे ते केॾी अञा बि हा कोन ठाहियो अले मुंहिंजी ॻाल्हि सम्झ में आयव अले कोन आयव जंहिंखे सम्झ में आई आहे उहो चवे सुभान अल्लाह सुभान अल्लाह सोने हबीब मदीने वारे साईं जी विलादत जंहिं ॾियारे ते थी इमाम नबहानी जो लिखे त इहो ॾिहाड़ो इहा राति लैलतुल क़द्र खां बि वधीक इज़त ऐं अज़मत वारी इमाम नबहानी लिखियो आहे त लैलतुल क़द्र जी तख़सीस इहा आहे जो इन्ना अंज़लनाहु फी लैलतिल क़द्र असां क़ुरान खे लैलतुल क़द्र वारी राति में नाज़िल कयो लैलतुल क़द्र खैरुन मिन अल्फ शहर इहा हिकिड़ी राति 1000 महीननि खां भली आहे छो त इन राति में क़ुरान नाज़िल थियो इमाम नबहानी जो लिखे त जेकॾहिं क़ुरान जे राति में लहे इहा राति 1000 महीननि खां भली पर जंहिंमें साहिब क़ुरान मिठो मोहम्मद करीम आहे क़ुरान भी तो मदीने वाले साईं ते लथो न उम्मत के क़ुरान मिलियो त मदीने वाले साईं जे सदके मिलियो न हुजूर जे हथों मिलियो न क़ुरान को जिब्रील खणी तव्हां ॾे कोन आयो हो जिब्रील क़ुरान आंदो मदीने वाले साईं ते ऐं सोने नबी असां के क़ुरान ॾिनो जेकॾहिं क़ुरान लहण वारी रात 1000 महीननि खां भली आहे त साहिब क़ुरान मिठे मोहम्मद जे अचण वारी रात जी फज़ीलत ख़ुदा ॼाणे खुद मुस्तफ़ा
इमाम रब्बानी अक़वाल जमा कया आहिनि अकाबिरीन जा सलफ सालिहीन जा अइम्मा किराम जा अक़वाल जमा करे नतीजो इहो लिखे थो त लैलतुल क़द्र खां मुस्तफ़ा जे विलादत वारी रात जो शान मथे कुरान ते हिकिड़ो भेरो लथो हो न बैतुल इज़्ज़त मंझां आसमान दुनिया ते लैलतुल क़द्र वारी रात हिकिड़ो भेरो कुरान लथो पर हर साल या मोमिन बाना हर साल या रात मल्हाईंदा ॾिसो हींअर जेको साल हले थो पियो हिन साल त कुरान कोन लथो आहे न कुरान तो उन्हें साल में लथो जेको हुजूर जे जिंदगी पाक ज़ाहिरी जिंदगी मुबारक में वारात आई हुई पर हाणे क़यामत ताईं जेका बि लैलतुल क़द्र जी रात ईंदी उहा बरकत वारी ख़ैर वारी अमन वारी सवाब वारी क़द्र वारी रात आहे मिठा हुजूर जी विलादत हिकड़ी उहा 12 रबीउल अव्वल जी सुबुह हुई जेते मिलादत थी पर हाणे क़यामत ताईं जेका बि 12 रबीउल अव्वल ईंदी उहा हर 12 रबीउल अव्वल ईमान वारनि जे लाइ इज़त वारी अज़मत वारी शान वारी पोइ जेकॾहिं तव्हां नथा मल्हायो त तव्हां ॼाणो तव्हांजी तबियत ॼाणे असीं त मिलाद मल्हाइण वारा आहियूं मिलाद मल्हायो आहे मल्हाईंदासीं कहिड़ा कहिड़ा मल्हाईंदव जी असां पंहिंजे हबीब जे अचण जूं ख़ुशियूं मल्हायूं आहिनि मल्हायूं था ऐं मल्हाईंदा रहंदासीं कंहिंजे रोकण सां असां न रुकिया आहियूं न रुकबासीं जेके रुकजी वेंदा रोकण वारनि जे रोकण सां सिहत मुंहिंजे घणो हिकिड़ो बि न आहे रुकजण वारो भला जेके मिलाद मल्हाईंदोसीं आयो खुशियूं मल्हायो है रहमत आलम नूरे मुजस्सम आका आयो खुशियूं मल्हायो खंड मिसरियूं खीर विरायो चओ खंड मिसरियूं मदनी मिठो मौला मिलायो आका आयो खुशियूं मल्हायो आका आयो खुशियूं मल्हायो ओ रहमत आई बरकत आई थी वई सभिनि जी सोली सवाई जग के बुधायो ऐं गुण गायो जग के बुधायो ऐं गुण गायो आका आयो खुशियूं मल्हायो मदनी इहा ख़ुशीअ जी शुरूआत न कंहिं सुन्नी कई आहे न कंहिं बरेलवी कई आहे न कंहिं इमाम न फ़क़ीह न मुजतहिद न कंहिं सहाबी कई आहे मीलाद जे ख़ुशीअ जी शुरूआत अल्लाह पाण कई जेॾीमहिल सोणे हबीब जी आमद पई थिए उन रात में अल्लाह तबारक व तआला जल शानो आसमानन में ऐलान कया ज़मीनुन में ऐलान कया मलाइकन जे ज़रिए पढ़ा फेराया विया ओ ज़मीन वारो ॿुधो आसमान वारो ॿुधो मुंहिंजो महबूब मोहम्मद करीम
हजरत अब्दुल्ला बिन अब्बास रज़ी अल्लाह तआला अन्हु का रिवायत है। इमाम अबू नुईम दलाइलुन नबुव्वा में रिवायत दिया अन्न कुल्ल दाबतिन कानत लिकुरैशिन नतकत तिलकल लैल। मुस्तफा जे रात पंजी अमड़ जे पतने पाक में अचन पिया उन रात कुरैश जो हर सासी सादार जानवर उठ घोड़ा रिठू बकरियों ज़बान अरबी में गालायण लगा चवण लगा तब मुबारक तवजो मोहम्मद मीर अचण वारो सुभान अल्लाह। वकालत हुमिल बिरसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व रब्बिल काबत व हुवा अमानुद दुनिया व सिराजु अहलिहा। काबे जे रब जो कसम मोहम्मद मुस्तफा रूई जमीन वारन जेला अमुन अमान जो पेकर बणजी ऊंदायुन जो उजालो बणजी मोहम्मद अची रहियो इन बुले गाड़े जानवर में भला हो जी इन बुले गा अल्लाह करे चलता है पानी में वो बुलो समझो ना ये लो मच्छर मुझे हेरो काट में पड़ी हुई देख रहा है ने हेरो मुझे हो न मुझे मां के बुलो में मच्छर मांगुरा जे गोठ में वो सजे गोठ में पड़ेगा खट्टर पंजो दा हारे करोड़े कोड़े जोड़ा खर्च असां कयो मीरा असां दा बनायो देखो असां दा चायो डंडो बसायो झंडो बसायो तो खेत कई सुभान अल्लाह मच्छर का बच्चा सुभान अल्लाह। मक्के दे शहर में हर जानवर गालायो हर सासी सादार गालायो त मोहम्मद करीम व रब्बिल काबा काबे जे रब जो कसम मोहम्मद मीर अची रहियो जे बहुवा अमानुद दुनिया व सिराजु अहलिहा। सारी दुनिया वारन जेला अमुन जो पेकर बणजी आयो अल्लाह जे अज़ाब खां रब जे गिरफ्त खां सूरत मटजण खां पत्थर वसण खां शिकलियूं तब्दील थियण खां मोहम्मद मुस्तफा अमान गिरंगी खणी आयो मां अध दुनिया घुमी आयो है सुभान अल्लाह। उहे जिते अज़ाब आया है उहे चायूं मां पंहिंजे अखियुनि सां ॾिसी आयो आहियां। आज़रबाईजान में हिकिड़ी जाइ आहे जिते बाहि बरे थी पई मिठा मदाइन साले जे अंदरि उहे पहाड़ अॼु ताईं मौजूद आहिनि जिते ज़िलज़िलो आयो हुयो रब जे डमर जा छटका आया हुया उहे पत्थर रेज़ा रेज़ा चिकना चूर थियल अॼु ताईं बीठा आहिनि। साले जी कौम जिते तबाहो बर्बाद थी हुई जिते हज़रत मूसा जे कौम वारनि जूं सूरतूं भोला बांदर शिकलियूं मटियूं हुयूं मिस्र में उहा जाइ मां अखियुनि सां ॾिसी आयो आहियां जिते बनी इसराइलनि जूं शिकलियूं बदिलजी वियूं हुयूं। मदीने वारे मीर जे सदके अॼु ताईं न शिकिल बदिली आहे न पत्थरनि जो मींहुं उठो न असांजे मथां अल्लाह जे डमर जी आंधी आई न को बांदरनि जी शकिल बणी हे सभु मदीने वारे जो सदको वहुव अमानुद दुनिया दुनिया वारनि जे लाइ मोहम्मद मुस्तफा अमुन अमान जो पेकर सुभान अल्लाह। वमा कान अल्लाहु लियुअज़्ज़िबहुम व अंत बीहिम। अभी की अज़ाब क़यामत में तू वेठो तू मौजूद हुजी तू जो वजूद हुजे वरी अज़ाब क़यामत मूंखे या मुनासिब न थो लॻे वमा कान या रब जे लाइ मुनासिब ई न आहे ॻाल्हि ठहे ई नथी यार बि वेठो हुजे वरी हिननि खे अज़ाब ॾियां बसि तुंहिंजे सिर जे करे हिननि खां आयल अज़ाब टारे थो छॾियां। ऐं ॿी खूबी कहिड़ी मदीने वारे साईं खे
वसिराज अहलिहा इन सारी धरती वारन जे लाइ रोशनी बणजी आयो असांखे त सिज नज़र ईंदो आहे न चंड नज़र ईंदो आहे ॾींहं जी रोशनी सिज सां ऐं राति जी रोशनी चंड सां ही जेका बिजली ठहे थी न इहा बि कोन ईंदो इन जो बिजली किथां पाणी मां थी ठहे किथे वरी से कोयले मां थी ठहे इन बिजली जो सोर्स कोन ईंदो त वरी बि ॻाल्हि वञी सिज ते ऐं कुदरत जे निज़ाम ते पहुचंदी इहे सारा बिजली जा जेके माख़ज़ आहिनि इहे सभु मदीने वारे साईं जे सदके जे सिज के सुहाव मिलियो मोहम्मद मीर जे सदके चंद्र के चांद्रान मिली मुस्तफा जे सदके बत्ती बिजली में रोशनाई आई मदीने वाले साईं जे सदके कायनात जे अंदर हिदायत जो नूर हिस्सी मानवी रूहानी जे भी तरह जी रोशनी आ का रोशनी अखियुनि के नजर ईंदी आ का रोशनी दिल के नजर ईंदी आ का रोशनी कब्र के रोशन कंदी आ का रोशनी कल्ब के रोशन कंदी आ इन्हनि हरनी रोशनियुनि जो सरचश्मो मोहम्मद मुस्तफा सुभान अल्लाह सिराज अहलिहा मदीने वारो साईं सारी दुनिया वारनि जे लाइ रोशनी जो मर्कज़ बणजी आयो बेटा जेकॾहिं रोशनी न हुजे न त जहान जो निज़ाम न हली सघे अख में भी रोशनी आ नूर आ इन जे अख जो नूर खत्म थी वियो नूर आ बाहर भी नूर आ सिज भी नूर आ चंड भी नूर आ ही बत्तियूं बिजलियूं इहो नूर आ मिठा इन इहो जेको कायनात में नूर पखिड़ियल ॾिसींदो न इहो सभु मिठे मोहम्मद करीम जे नूर मछा नूर समझो था हाँ पोइ इन महबूब जे सदके जहान रोशन थियो ऐं तुंहिंजो कार वहिंवार हले थो मुस्तफा जे नूर जे सदके पोइ उन नूर जे मिलण ते ख़ुशी त कबी न पर नूर नज़र ईंदो आहे नूर वारे खे बेनूर के नूर नजर न ईंदो आहे जंहिंजे अंदर में नूर हूंदो अखियुनि में नूर हूंदो उनखे नूर नजर ईंदो त ही सुन्नी जेके आहिनि मुस्तफा जे नूर खे ॾिसनि था छो त इहे अंदर में नूर वारा ऐं जंहिंजो अंदर हूंदा हुआ अंदर कारो हुआ अंदर में नूर न आहे उनखे नूर नजर बि न ईंदो ऐं क़ुरान में रब फरमाए जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो मोमिन ईंदा न उन्हनि जे अॻियां बि नूर पुठियां बि नूर साॼे बि नूर खाॿे बि नूर ऐं इहे जेके नूर नथा मञनि इहे ऊंदाही में थिका थाॿा खाईंदा चवंदा त तव्हां वटि नूर आहे असां वटि नूर न आहे चवंदा वञो मोटी पोइते फल्तमिसू नूर आहे वञो दुनिया में उते नूर ॻोल्हियो जो नूर खे तव्हां मञो ई कोन हो त अॼु नूर तव्हांखे किथे मिलंदो हे त नूर उन्हनि खे मिलियो आहे जेके नूर वारे मोहम्मद के मञता सुभान अल्लाह ऐं रिवायत जा लफ्ज़ आहिनि वन तुज़िया इल्मुल कहनते वलम यकुन शरीर मलिकिन मिन मुलूक दुनिया इल्ला अस्बह मनबूसा दुनिया में जेके काहिन हुया फोपा हुया साहिर हुया गैब जूं ख़बरूं ॿुधाइण वारा हुया उन्हनि सभिनी जा इल्म फुरजी विया उन्हनि काहिननि वटि जेके जिन ख़बरूं खणी ईंदा हुआ जे राति मदीने वारे मीर जी विलादत थी उन्हनि जा इल्म फुरजी विया उन्हनि काहिननि वटि अचण वारा जिन क़ैद कया विया अॼु राति को बि पंहिंजो जादू न हलाए सघंदो जो मोहम्मद मुस्तफा जे अचण उन रात रूए ज़मीन ते जेतिरा बि बादशाहनि जा तख्त हुया उहे सभु ऊंधा थी पिया तख्त उल्टा थी पिया तख्त उबता थी किरिया अल्लाह अल्लाह वल मलिक मुखरसा हर बादशाह गूंगो थी वियो मुस्तफा जे विलादत वारी रात बादशाह गूंगा थी विया ज़बान आहे पर ॻाल्हाए न पिया सघनि माण्हू पिया पुछनि आहे छा कयो बादशाह खे छा थियो त मुस्तफा जी हैबत अहिड़ी पई जो रूए ज़मीन जा बादशाह गूंगा बणजी विया उन ॾींहं ते ला यंतिकु यौमहु ज़ालिक को बि बादशाह उन ॾींहुं ॻाल्हाए न सघियो मर्रत वहूशुल मशरिक़ इला वहूशिल मग़रिब
जानवर जंगल जा जानवर वहशी जानवर ओभर जा जानवर टोड़ंदा पिया वञनि ओलह ॾे ओलह वारा जानवर टोड़ंदा पिया वञनि ओभर ॾे हिक ॿिए सां ॻल मिलाए गिराकड़ियूं पाए दिल बिशारात हिक ॿिए खे बिशारतूं ख़ुशख़बरियूं पिया ॾियनि त मुहम्मद मुस्तफ़ा मके में आयो जानवरनि खे ख़बर हुई त मुहम्मद मीर आयो आहे उन्हनि खे लाला इतला मिलियो हुयो वकज़ालिकल बिहार युबश्शिरु बअदुहुम बअदा हे त जंगल जा जानवर पर जेकी समुंडनि में मच्छूं समुंडनि में ॻाल्हायो जेके मच्छूं हुयूं उहे मच्छूं बि आबी जानवर पाणी में अंदर हिक ॿिए में गिराकड़ियूं पाए चवनि पिया त मुबारक अथव मुहम्मद मीर आयो अजीब ॻाल्हि आहे थोरो तसव्वुर कयो समुंड में मच्छूं हिक ॿिए खे मुबारक ॾियनि जंगलनि में जानवर हिक ॿिए खे मुबारक ॾियनि पखी जेके उॾामनि पिया उहे हिक ॿिए खे मुबारकूं पिया ॾियनि त मुहम्मद मुस्तफ़ा आयो पूरी काइनात में ख़ुशियुनि जा ऐलान थी विया सारी मख़लूक़ात ख़ुशियूं पई मल्हाए बसि हिकिड़ो हू निभागो हुयो जेको मथे में धूड़ विझी पिटे समझी त विया हूंदो तव्हां ॾिठो कोन्हे पर हुनजा साथी त ॾिठा अथव ओड़े पाड़े में हाणे इन में मच्छर खे कीअं ख़बर पई त मके में मदीने वारो आयो आहे पखियुनि खे कंहिं ॿुधायो जंगल जे जानवरनि खे कंहिं ॿुधायो आसमान वारनि खे कंहिं ॿुधायो हुज़ूर त अम्मा आमिना जे घर जे हिकिड़े हुजरे में महबूब जी विलादत थी पर अल्लाह खुद ऐलान कया पूरी कायनात जे अंदर कुल मखलूकात जे अंदर रब ऐलान कराया त दुनिया वारो ख़ुशियूं मल्हायो बिशारतूं ॾियो हिक ॿिए खे ख़ुशख़बरियूं ॾियो त मके में मुहम्मद मुस्तफ़ा अची वियो इंसाननि ख़ुशियूं कयूं जिन्ननि ख़ुशियूं कयूं जानवरनि ख़ुशियूं कयूं सासियुनि आपी जानवरनि ख़ुशियूं कयूं बाक़ी इब्लीस मथे में धूड़ विझो पिटे बीठो एॾी रड़ कयईं हदीस जा लफ़्ज़ आहिनि एॾी रड़ कई जो रुई ज़मीन ते उनजी रड़ गूंजी वई एॾो को वहाबिन ॿुधी एॾो ज़ोर सां रड़ कई त रुई ज़मीन में उनजी रड़ गूंजी वई त जेकी उनजा शैतान नंढा नंढा पखिड़ियल आहिनि धरती ते उहे सभु गॾु थिया ॾाढे खे शादी वॾड़ो जो हाणे छोटा छोटा जे गॾु थियल न ख़ैरता आहे मुंहिंजे न ख़ैरता आहे की ख़ैर वरी कहिड़ो मके में मुहम्मद मुस्तफ़ा आयो आहे मुआरी कई कमाई चट माण्हुनि खे गुनाह कराए दोज़खी बणाया मुहम्मद मुस्तफ़ा हथ खणंदो रब हबली उम्मती मुस्तफ़ा जी दुआ थींदी ऐं हाणे छुटी ॾींदा मुआरी कई कमाई चट इब्लीस के वॾे शैतान के पंहिंजे साथियुनि पंहिंजे ज़ुर्रियत इतरत वारनि बचनि पोटनि ॾोहटनि चयो बाबा वञ मके में जेकॾहिं मुहम्मद आयो आहे त तूं वञी उन सां खेस कर या उन खे क़त्ल कर तोखे वॾो पावर आहे वॾी तो वटि क़ुवत आहे तूं हिते रहियो छो करी मके छो नथो वञी मुहम्मद के वञी तकलीफ़ पहुचाए सभिनी बचायुसि मछरायुसि हितों जो निकितो मके में आयो उन घर में जंहिंमें दिलबर मुहम्मद जलवागर हुया जेॾीमहिल इब्लीस आयो रिवायत में लफ़्ज़ अचनि था त सुहिणा हबीब अञा हाणे विलादत थी आहे हुज़ूर जे क़दमनि में जिब्रील अमीन वेठो आहे जिब्रील भी आते हैं जिस दर पे गुलामाना आका तेरी महफिल का है रंग जुदा गाना जिब्रील
जिब्रील ते नजर पियस इतने मामूल जाने पिटे के कब्र हुई दियो बैठो केरा बिन के नजर आयो ना आयो पर इब्लीस के नजर आयो जिब्रील मोहम्मद मुस्तफा दे कदमन में ये बैठो आज ये गुलाम पदे आका जी खिदमत में हाजिर हो खबीस में जो हुजूर के तकलीफ देने दे लाए हजरत सैयदना जिब्रील अमीन ही जो छुटो होयो सद मक्के मा जो निकतो तो वजी अदन जे घर में हजारे मील परे हजारे किलोमीटर परे जिब्रील जे हिकड़े छुटे सा सुभान अल्लाह सो अज आशिक जो छुटो लगंदे रोकण वारा झलण वारा जिए इब्लीस मुझे मुस्तफा के तकलीफ पहुंचाने की कोशिश पे कई तो जिब्रील उनकी मदद जेला नहीं आयो मिठा अज भी मिलाद मल्हाइण वारन हुजूर दे आशिकन सा शैतान जी ज़ुर्रियत खेस कंदी आ तकलीफ पहुंचाने की कोशिश कंदी आ पर मुस्तफा जे गुलामन जा मददगार अल्लाह जा मलाइका ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइकतु अल्ला तखाफू वला तहज़नु वअबशिरू बिल जन्नति लती कुंतुम तुअदून ए मुस्तफा जा जो घबरायो न दिलगीर न थियो गम न कयो दुखारा न थियो परेशान न थियो ताके मुबारक जन्नत बस सच्चा आशिक हो जो मदीने वाले जा मोहब्बत रखो सच्ची सुने नबी सा मलाइका के मुबारक हो देना ईदा सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लम अलैका या हबीब अल्लाह सुभान अल्लाह हे बुझो ये रिवायत दे कपड़ा जो इमाम अबू नईम वादिया दलाइलुन नबुवा में ऐया रिवायत इम्ताउल अस्मा वाले बांदिया खसाइसुल कुबरा वाले बांदिया अल बिदाया वल निहाया में आप इब्ने कसीर बांदिया तो महबूब करीम जो अचन प्यार निदाउन फिल अर्द व निदाउन फिस समाए आसमान में भी पढ़ा पे फिरन जमीन में भी पढ़ा पे फिरन ऐलान पे चले तो अन अबशिरू मुबारक तवे जमीन वारो तमा के मुबारक आसमान वारो अमा के मुबारक फकद आन ने अबिल कासिम अन यखरुज इलल अर्द मैमूनन मुबारका मुबारक तवे मोहम्मद मुस्तफा करीम मक्के में अचण वारो आ हुजूर जी विलादत थियण वारी आ हुजूर बरकतूं खणियो पिया अचन रहमतूं खणियो पिया अचन गुनहगारन जे छॾाइण जा चिठा रब वटो वठो वो ये ऐलान थिया अल्लाह ताला जल शानो फरमायो त अज मुझे महबूब जी विलादत थी थे अज मां रब भी कुछ अहम कम करण वारो आया केड़ो रब जो आर्डर मिलो रूई जमीन ते जिते भी वैरानिया उते आबादी कयो पूरी रूई जमीन के रब सिंगारियो सजायो गुल बूटा सावक हर पासे दे वैरान पट्टा आबाद थी विया अरे उए कलर वारियूं जमीनूं जिते कदे साओ तीलो न जाओ हो मोहम्मद मीर जे विलादत वारी रात उए कलर बि आबाद जेके वण सुकल हुया से सब सावा थी विया ऐं जन वणन में मेवो न हुयो कॾहिं उन्हनि मेवो न झलियो हो उहे बि अणमुदा तो मेवो झलियो हुजूर विया मेराज ते विया जॾहिं कौसर ते पहुता कौसर की नहर जन्नत की नहर जेमल हुजूर कौसर ते पहुता त कौसर जे टिनी किनारन ते वण बीठा वण पर इतनी खुशबू ही उन्हनि में जो पूरे जन्नत में जेका सुरहान पखड़जे पई न उहा उन्हनि वणनि जी सुरहान हुई
हिन किनारे ते बि वण हुन किनारे ते बि 70,000 वण बीठा हुया मूं पुछो जिब्रील ही वण छा जा आहिनि या रसूल अल्लाह जे रात अव्हां जी विलादत थी हुई रब हुकुम ॾिनो हो ज़मीन खे बि आबाद कयो त जन्नत में बि वण पोखियो इहे कौसर जे किनारनि ते इहे जेके ख़ुशबूदार वण आहिनि इहे अव्हां जे विलादत वारी रात जी निशानी आहिनि मीलाद मल्हाइण वारा तव्हां मीलाद मल्हाईंदो त भत जूं मटे देगियूं लाहींदो भत जा पाकड़ा विराईंदो मोहम्मद रफ़ी अपनो मीलाद मल्हाईंदो इन मूंखे बि दावत ॾींदो आहे हे माशाअल्लाह सुठो मीलाद मल्हाईंदो भत जा पाकड़ा विराईंदो देगियूं भत जो देगियूं लाहींदो हा मिठा हे पंहिंजे हाल सारू अॼु दरगाह वारनि पंहिंजे हाल सारू पर अल्लाह छा कयो जो सॼी दुनिया जे मायुनि खे पुट ई पुट सुभान अल्लाह अहिड़ो मीलाद ॿियो केरु मल्हाईंदो तूं त चिबो करे चवंदो के मीलाद मल्हायो किथों मीलाद शुरू शुरूआत करण वाला पाण पुट विरहाया हर आसाइती न्याणी जंहिंखे औलाद न थींदो हो तंहिंखे त पुट मिलियो पर जंहिंखे रुॻे न्याणियूं थींदियूं नरीना औलाद न थींदो अल्लाह उन्हनि खे बि पुट ॾिना मुहम्मद करामतन लि मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने वारे मीर जी इज़त अफ़ज़ाई जे सबबा अल्लाह ताला सभिनी औरतुनि खे पुट ॾिनो सुभान अल्लाह ऐं रुई ज़मीन ते जिते बाहियूं ॿरंदियूं हुननि बाहि जा पूजारियूं बाहि जी पूजा कंदा उन्हनि खे सजदा कंदा उहे बाहियूं उजाड़ींदियूं किथे माण्हू पाणी जी पूजा कंदा हुआ जीअं हिंदू गंगा पाणी जी पूजा कंदा आहिनि उहे पाणी जा पूजारी उन्हनि जा तलाव भरियल हूंदा कॾहिं सुकंदा न हुज़ूर जे विलादत वारी राति उहे सभु सुकी विया ऐं जन पुतनि खे माण्हू पूजींदा हुआ न ख़ुदा सम्झी उहे पुत हड़ई ऊंधे मुसइदे में किरी विया उहे पर्वत उहे पंडित उहे उन्हनि जा पूजारी हैरत में अचब में अची पुछनि था हे असां वारे ख़ुदा खे छा थी वियो हड़ई पूरा लॻा पिया हड़ई पुत हूंदा चवण लॻा त ए पूजारियो तव्हांखे ख़बर न आहे असीं पाण न किरिया आहियूं अल्लाह जो अमर थियो आहे रब जो आर्डर मिलियो आहे हड़ई पुत ऊंधे थी कंध पर किरी पिया आहिनि अॼु मके में मोहम्मद मुस्तफ़ा आयो आहे अॼु लजपाल नबी जी विलादत थी आहे आयो रब जो हबीब हुकुकार थी विया खुलिया उम्मत जा नसीब बेड़ा पार थी विया खुलिया उम्मत जा नसीब बेड़ा पार थी विया आयो जो हबीब बेकार थी विया अम्मा आमिना जो घर सारो मक्के जो शहर दरियूं दीवारूं ऐं दरजा काॾे कर नज़र उम्मत जा नसीब बेड़ा पार थी विया खुलिया करमपुर वारनि जा नसीब बेड़ा पार थी विया खुलिया आशिकनि जा नसीब बेड़ा पार थी विया आयो रब जो हबीब बेकार थी विया ओ अम्मा आमिना अम्मा हलीमा जो भाग आई मक्के वारे वाग पोती महबूब लाते सीने सा सफारो खये लाले नबीब चमकार थी विया खुलिया सुञन जा नसीब बेड़ा पार थी विया
जा नसीब बेड़ा पार थी ओ थियो नूर जो ज़हूर अम्मा ॾिठो नसूर थी विया दर्द कुलई दूर ख़ुशियूं कयूं हर हूर चयो हर कंहिं ग़रीब त करार थी विया खुलिया उम्मत जा नसीब बेड़ा पार थी विया खुलिया नसीब बेड़ा पार थी गया अम्मा जी जलसाए थी फरमाए राय तो निस्बतन कन नखल तूला कअन्नहुन्न मिन बनात अब्द मनाफिन यहदिक नबी अम्मा आमिना फरमायो तो मां घर में अकेली हुयसि ओचितो जो नूर जा चिमकार थी विया त मां हैरत में रहिजी वियसि ओचितो ॾिसां कुझु औरतूं ज़ाहिर थियूं कुझु नियाणियूं ज़ाहिर थियूं जे खची जा वण टिका हूंदा आहिनि अहिड़ियूं कदावर सुहिणियूं औरतूं ॼण बनू अब्दे मुनाफ जूं नियाणियूं हुजनि उहे मूं सां अची कचहरी करण लॻियूं मुंहिंजी दिलि विंदराइण लॻियूं आमना घबराए न आमना दिलगीर न थी अम्मा सांती फरमाए त मां राई तो अदवा मिनहुन वजूआ मूं पंहिंजी ज़िंदगी में अहिड़े रोशन सोननि चेहरनि वारियूं अहिड़ियूं औरतूं मूं ज़िंदगी में न ॾिठियूं हुयूं उहे मूंखे अची कचहरी करण लॻियूं चवण लॻियूं त ओ आमना दिलगीर न थी अॼु तुंहिंजे घर में सरदारनि जो सरदार अची हिकड़ी जो आई व नावलतनी शरबतन मिनल माए अशद बियादन मिनल लबन व अबरद मिन सल्ज व आला मिन शहद हिकड़ो पानी जो प्यालो खणी आई वो पानी छा हुयो खीर का अच्छो माखी का मिठो गड़न का शफाफ मुखे पेश कयई ओ आमना फकालत ली अशरबी ए आमना ही पानी पिय फशरबत मूं पानी जो प्यालो पीतो हेड़ो पानी मूं जिंदगी में कॾहिं न चखियो हुयो चवण लॻियूं त आमना ही दुनिया जो पानी न आहे जन्नत जो पानी ही औरतूं जन्नत जूं आहिनि अॼु तुंहिंजी सेवा जे लाइ ख़िदमत जे लाइ अल्लाह आसमाननि खां ही हूरूं जन्नत जूं मोकिलियूं सुभान अल्लाह वाह वाह मुझे महबूब मुस्तफा करीम जो अचण जेॾी महिल हुज़ूर खे अम्मा आमिना सां पींघे में विधो त पींघो पाणे ॼाणे लुॾण लॻो ज़ाहिर अम्मा खे लुॾण वारो नज़र न पे आयो पर पींघो लुॾंदे नज़र पे आयो हैरत में चवे पई अल्लाह मुंहिंजे बच्चे जो ही पींघो केर पियो लोॾे आवाज़ आयो अॼु छिपरी ने अमी मां जेको मोहम्मद मीर जो पींघो लोॾण आयो छिपरील जे जो झूले हिंदोरो छिपरील जे जो झूले हिंदोरो चंद्रमने महबूब इशारो चंद्रमने महबूब इशारो ओ बेड़ा सभिनि जा पार अची वियो अची वियो रंगड़ो रची वियो अची वियो अची वियो रंगड़ो रची वियो आयो सरदार अल्लाह कर दो बेड़ा सभिनि जा पार लगे तो थकिजी पिया आहियो दर्शन में वञणो पर सोनी जान कोन छॾी
खसाइसुल कुबरा जिल्द पहिरियों सुफ़ो नंबर 80 इम्ताउल अस्मा जिल्द चौथों सुफ़ो नंबर 59 रिवायत थी अचे हज़रत आमिर बिन कुतैबा रज़ियल्लाहु ताला अन्हु तो चवे त मूं पंहिंजे बाबा साईं खां ॿुधो जेको इल्म जो थां हुयो उहो पियो चवे लम्मा हज़रत विलादत आमिनत क़ाल अल्लाहु लिमलाइकतिही इफ्तहू अबवाब समा जेमल सोने लजपाल नबी जी विलादत पई थे अम्मा आमिना वट अल्लाह पंहिंजे मलाइकन खे चयो ए मलाइको आसमानन जा दर खोलियो बंद हुया यको बंद हुया मुस्तफा जी विलादत वारी रात पिया दर खुलन दर के मकसद जेड़ा खुलंदा है आसमान जा दर ए मलाइको इफ्तहू अबवाब समाए कुल्लहा व अबवाबल जनान कुल्लहा हड़ई आसमान जा दर खोलियो हड़ई जन्नत जा दर खोलियो व अमर अल्लाहुल मलाइकत बिल हुजूर ए मलाइको हड़ई हाजिर थी वञो हड़ई हाजिर थी वञो व नज़लत तुबशिर बादहा बादा ए मलाइको हाणे वञो वञो आसमान वारनि खे मुबारकूं ॾियो ज़मीन वारा ज़मीन वारनि खे वञी मुबारकूं ॾियो हिक ॿिए खे बिशारतूं ॾियो त मुंहिंजो महबूब मुहम्मद तो अचे अञा वरी पुछे मूंखे ॻाल्हि न अचे पुछे त मिलाद खे मल्हायो अल्लाह हुकुम ॾिनो सभिनी मलाइकनि खे गॾु थियो त ॿुधायांव गॾु थियो मलाइको गॾु करे रब फरमायो त वञो हिक ॿिए खे मुबारकूं ॾियो हिक ॿिए खे वाधायूं ॾियो ख़ुशख़बरियूं ॾियो मुंहिंजो महबूब अचे पियो तू बशिर बादहा बादहा बादा हिक ॿिए खे मुबारक ॾियो त सुहिणो मोहम्मद पाक अची रहियो आहे मरहबा मरहबा दिलरुबा मरहबा मरहबा दिलरुबा दिलरुबा तू जो अचणो पुत भोरा थियण ही तुंहिंजा मौजज़ा मरहबा मुस्तफा ही हली वई ख़बर मके जे शहर मरहबा मरहबा वततावलत जिबाल दुनिया रब दुनिया वारे जबलन खे ड्रिखो कयो ऊंचो कयो मथां कयो वर्तफातिल बिहारो समुंडन में जोश अची वियो समुंडन जा पानी उभरण लॻा छोलियूं ॾियण लॻा वीरूं उथारण लॻा या जबलन में खुशी हुई मथे थी विया समुंडन में खुशी हुई जो उन्हनि जूं मौजूं वीरूं उथण लॻियूं काइनात जी हर शइ में चुरपुर थी वई त मोहम्मद मीर थो अचे अञा पुछे त मिलाद खे मल्हायो अल्लाह अल्लाह मुंहिंजा दोस्तो ओॾी महिल फलम यबक़ मलकुन इल्ला हदर व अख़ज़ हर मलाइक हाज़िर थी वियो हर मलाइक ख़ुशी करण लॻो व अख़ज़ शैतान फखल सबईन खल्ला व उल्किय मनकूसन फी लुज्जतिल बहरिल खदरा शैतान जे ताकत की न वञी पहिरीं दो थोरो लफ़्ज़ जो ॿुधी रब फरमाए वरी न मुड़ंदो वरी मोटी ईंदो हाणे मलाइको छा कयो फखल सबईन गल्ला इनखे 70 बाहि जा गट पारायोसि ॻिचीअ में टंगुन में गट बाहि जा विझोसि अॼो की रात उल्कीअ मनकूसन बि लुज्जतिल बारिल खदरा इनखे खणी वञो समुंड में साए
पानी वारो जेको समुंड आहे उन में ऊंधो करे उछलायोसि पलीत जेको मुस्तफा जे ॼमण ते ख़ुशी नथो करे इनखे समुंड में उछलायो हाणे बाक़ी हड़ई ख़ुशियूं मल्हायो जबलनि में ख़ुशियूं पाणियुनि में ख़ुशियूं जानवरनि में ख़ुशियूं मलाइकनि में ख़ुशियूं जान जीतनि में ख़ुशियूं समुंडनि जे मच्छरनि में ख़ुशियूं हर पासे ख़ुशियूं तॾहिं त करमपुर में ख़ुशियूं दादू में ख़ुशियूं मातली में ख़ुशियूं मदीने वाले साईं जे अचण ते ख़ुशी कनि था न अल्लाह उनजी ज़िंदगी ख़ुशियुनि सां भरे थो सुभान अल्लाह जंहिंसां प्यार हुजे न तव्हां जो जंहिंसां प्यार हुजे उन सां को सुठो हले न त तव्हांखे ख़ुशी थींदी मुंहिंजे महबूब जी हिन इज़त कई आहे हा ऐं अल्लाह जो प्यार मदीने वारे साईं जेको हुजूर जे अचण ते ख़ुशि थो थिए हुजूर जी तारीफ़ थो करे नात थो पढ़े गज़ल थो पढ़े कुझु बि जेके केॾी महिल हथ खणी था बीहो न नात था पढ़ो इहा अल्लाह खे ॻाल्हि वणे मुंहिंजे हाल जी ॻाल्हि आहे मुंहिंजे महबूब जी ॻाल्हि आहे सुभान अल्लाह हर पासे ख़ुशी थी वई وَأُلْبِسَتِ الشَّمْسُ يَوْمَئِذٍ نُورًا عَظِيمًا ऐं सिज खे अल्लाह ताला उन ॾिहाड़े ते अज़ीम नूर ॾिनो नूर सां सिज खे रब रिचार्ज कयो अहिड़ो रिचार्ज कंहिंजो न थिए ॾिसो न तव्हांजी बैटरी सोलर ते लॻंदी आहे त रिचार्ज थींदी आहे वरी हली हली डाउन थी वेंदी आहे न रोशनी ख़तम थी वेंदी आहे न पोइ बेटा हे जेको सिज आहे हज़ारे सालनि खां वठी इहो बीठो आहे पर हुजूर जे दौर खां वठी अॼु ताईं इहो चिमके थो पियो कॾहिं घटिताई आई अथसि रोशनी कॾहिं खोट आई अथसि ओ मीलाद वारी राति रब हिनखे रिचार्ज कयो अहिड़ो रिचार्ज कई जो क़यामत ते हाणे हिनजी रोशनी घटि बि न मां पंहिंजी ॻाल्हि त कोन थो ॿुधायां मां त रिवायत थो बयानु कयां तव्हांजे सुभान अल्लाह ऐं साईं फरमाइनि था وأقيم على رأسها 70,000 هورا في الهواء ينتظرون ولادة محمد صلى الله عليه وسلم رب جنت ما 70,000 हूरूं मोकिलियूं जेके अम्मा आमिना साईं जे घर जे चौधारी मथां साॼे खाॿे पहरेदार थी बीठियूं हूरूं जन्नत जूं यंतज़िरून विलादत मुहम्मदिन इंतज़ार पियूं कनि त मुहम्मद मिठो केॾी महिल थो अचे 70,000 जन्नत जूं हूरूं आसमान तां लही आयूं बेत मां लही आयूं अम्मा आमिना साईं जे घर जे चौधारी इंतज़ार में बीठियूं त केॾी महिल सोहरनि जो सरदार थो हाय हाय सुभान अल्लाह ऐं वकान अज़न अल्लाह तिल्क सना लिनिसाए दुनिया ऐं यहमिलन ज़ुकूरन करामतन लिमुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन साल पूरो साल जेतिरियूं बि मायूं उन्हनि खे रब पुट ॾिना पूरो साल सुभान अल्लाह उमर ता उलमा चवंदा आहिनि उन राति जेके बि ॿार जा उहे पुट हुया न हे हदीस जा लफ़्ज़ आहिनि कद अज़न अल्लाह तिल्क सना पूरो उहो साल अल्लाह जो हुकुम मिलियो त हड़मी औरतुनि खे मां पुटराणो औलाद थो ॾियां छो करामतन लिमुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोहम्मद करीम जी इज्जत ताज़ीम जे कर सुभान अल्लाह हां औलाद न हुजण बि ॾाढो अम्मा या अबे जे लाइ ॾुख हूंदो आहे परेशानी हूंदी आहे मूं वटि ईंदा आहिनि माण्हू नियाणी वीचार रोज़ साईं दुआ कजो मेरे को पुट नहीं थींदा साईं दुआ मंगी साईं अल्लाह वास्ते मेरे वास्ते दुआ मंगी मेरे को पुट हिकड़ा बड़ा हिकीड़ा अल्लाह दे मैं इधर सवाल कर हां औलाद नहीं ना ॾाढो ॾुख आहे हज़रत पीर कुरैशी साहब रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा हा
त जेके औलाद पंहिंजो पुट चेव न्याणी चेव रे औलाद माण्हू मर्द या औरत बीठी हुजे उन जे साम्हूं पंहिंजे पुट खे चुमी न ॾींदा कयो पंहिंजे बच्चे खे रे औलाद जे चुमी न ॾियो छो त हुनजी दिलि हसास आहे हुनखे दिलि में ॾुख थी वियो अल्लाह हिनखे पुट चुमियो थो ॾिए हाणे मूं वटि पुटड़ो हुजे त मां हुनखे चुमां कुरैशी साहिब रहमतुल्लाह अलैहि फरमाईंदा त बे औलाद जे पंहिंजे बच्चे खे चुमी न ॾियो मथां हुनखे दिलि खे सदमो पहुचे बेटा अल्लाह फरमायो त मुंहिंजो हबीब आयो आहे इन जे करे का बि दिलि ॾुखारी न छॾींदुसि हणनी खे पुट थो ॾिए पर सॼो साल पुटनि जी वंड विरासत में केतिरा लखे पुट जा हूंदा सुभान अल्लाह सुभान अल्लाह हींअर साइंसदान चवंदा हाणे त आदमशुमारी वधी वई आहे साइंसदान चवंदा हर सेकंड में दुनिया में 5 पुट हर सेकंड में ॼमनि था हर सेकंड में सेकंड सम्झो हिकिड़े मिंट में 60 सेकंड हूंदा हर सेकंड में 5 पुट ॼमनि था हाणे साल में केतिरा पुट ॼमनि था शान मुताबिक हुजूर जे आमद जी ख़ुशी जो इज़हार फरमायो सुभान अल्लाह ऐं मदीने वाले साईं जे विलादत वारी रात छा थियो अल्लाह तबका शजरतुन इल्ला हुमिलत को बि वण न बचो जेके अल्लाह ताला में लाए सभिनी खे ख़ुश करे छॾियो सुभान अल्लाह सभिनी खे ख़ुश करे छॾियो को बि ॾुखारो न हुजे दुनिया में बाबा हर कंहिंखे सूर पंहिंजा आहिनि न हिते जेके वेठा आहियो न हिकिड़े को पुछां त हर कंहिंजो सूर पंहिंजो पत्थर परा सूर सभ कंहिंखे पंहिंजा अटोड़ी सूरन वारियूं कयूं सूर पचार कन घड़ा कन थोरड़ा कान्हे सूरन खंधार बिना जे दातार झोली पाए मूंड हर कंहिंखे सूर है पर रब फरमाए त पूरी रोई ज़मीन में जेके बि सूर परे वारा आहिनि दर्द वारा बीमार आहिनि गम में आहिनि परेशान आहिनि हड़नी जा गम थो लाया हड़नि जूं बीमारियूं थो लाया सभिनी खे सिहत आफ़ियत अमुन ईमान थो अता फरमाया हर कंहिंखे मां रब ख़ुशि सां ज़िंदगी भरे थो ॾियां जो मुंहिंजो महबूब आहे सुभान अल्लाह ऐं فلما ولد النبي صلى الله عليه وسلم امتلأت الدنيا كلها نورا جنمل حضور जी विलादत थी न उन घड़ी में पूरी रुई ज़मीन खे रब नूर सां भरे छॾियो रोशन थी वई हर पासे रोशनी ओभर ओलह उत्तर ॾखण हेठि मथे साॼे खॿे चइनी पासनि में छहनी जी हथुनि ते रोशनी रोशनी थी वई ऊंदायूं ख़त्म थी छो त नूर वारो आया है नूर लेकर आया है सारे आलम में नूर वाला आया है नूर लेकर आया है सारे आलम में अच्छा थकायो وضرب في كل سماء عمود من زبرجد وعمود من ياقوت قد استنار به فهي معروفة في السماء قد رآها رسول الله صلى الله عليه وسلم ليلة الإسراء अल्लाह ताला हुजूर जे विलादत जी निशानी जे तौर सतनी आसमान ते हिकिड़ो ज़बरदस्त जो ऐं याकूत जो ऐं ज़बरदस्त जो हिकिड़ो मीनार ठाहियो उनखे रोशन कयईं थंबो ठाही उनखे रोशन कयईं पहिरीं आसमान ते ॿिए आसमान टियों चोथों पंजो छहों सते ते उहो थंबो रोशन कयईं मलाइकनि पुछो त मौला ही थंबा रोशन कया अथई रब फरमाए मुंहिंजे मुस्तफ़ा जे विलादत जी निशानी आहे जेॾी महिल हिनखे ॾिसो त मुंहिंजे महबूब जे मीलाद खे यादि कजो ऐं हुज़ूर जन जॾहिं मेराज वारी राति विया न इम्तिहान आसमान वारो थो लिखे ख़साइस कुबरा में सुयूती थो लिखे हुज़ूर मेराज वारी राति विया पहिरीं आसमान ते वॾो थंबो रोशन ॾिठो जिब्रील ही थंबो छाजो या रसूल अल्लाह अवां जे मीलाद जे ख़ुशीअ में रब यो थंबो रोशन कयो हो मलाइका ने
शादी जो हंदा पोचले को बाहिरो बादशाह इंसान सा चीन जो सदर आयो या सही मुजा यूके जो सदर आयो वो चेते वण पोखीदो एकड़ो खास बागी क्लास रवा वादो ते वण पोखीदो वो वण उन बादशाह जे निशानी तौर याद कयो जब फलानी तारीख फलाने सन में फलानो बादशाह सरवटायो ही उन जे निशानी यादगार तौर ही वण उन वण के ॾिसो वो बादशाह याद ईंदो त हिते में थी फलानी तारीख ते आयो अल्लाह ताला सतनी आसमान ते थपो नूर जो चिमकायो ए मलाइको इने के ॾिसजो मुझे महबूब जी विलादत के याद कजो मुझो महबूब वारी रबी सुभान अल्लाह मां चवे ते करमपुर में को बड़ो थपो हणा अल्लाह जेको ॾिसे उन के विलाद याद अचे सुभान अल्लाह पर सोचा कोन जेके पंजो अखियुनि वारा आहिनि उहे त हुअं ई मिलाद मल्हाईंदा बाक़ी जेके अंधा आहिनि उन्हनि खे वॾो खणी मिलाद लॻाया त कोन सम्झो था तव्हांखे त मिलाद यादि हूंदो न मुंहिंजा पिछड़ा मुर्शिद फातिमी वारा साईं हज़रत महबूब इलाही अल्लाह से सनर मदार ते लखे करोड़े रहमत नाज़िल फरमाए मिलाद मल्हाए केड़ा साईं जो मिलाद मल्हायो ऐं हुजूर जेको पैगाम खणी आया जेको कुरान खणी आया जेको दीन खणी आया उन दीन ते अमल कयो हुजूर जेको उम्मत जे लाइ सबक खणी आया उन सबक खे बि मञबो उन सबक ते अमल बि कबो हाँ रुगे ये मिलाद मल्हायो ऐं हुकुम हबीब जो मिले तो उन ते अमल न कयो त इहा मोहब्बत सच्ची न चइबी सच्चो मुहिब सच्चो आशिक उहो आहे जेको हुकुम यार जो मिले उन ते अमल करे ॾिठो महबूब फरमाईंदा नमाज़ पढ़ो पोइ तव्हां छा था चओ कहिड़ा कहिड़ा पढ़ंदो घणा वक़्त पढ़ंदो जी अल्लाह से असां सभिनी खे तौफ़ीक़ ॾींदो पंहिंजो नमाज़ पढ़ो हलाल खाओ बच्चनि खे हलाल खारायो नशो न कयो ज़िना न कयो शराब न पियो बेदीनी बेहयाई जा कम न कयो मदीने वारे साईं जे दर जी सच्ची गुलामी कयो हिते बि वाह वाह हुते बि वाह वाह थी वेंदी ही किताब मिठड़ो साईं जंहिंजो उर्स मल्हायो पिया था उन साईं जो जी सवाने ते किताब वठो पढ़ो ऐं ॿियो किताब उम्मत जा अॻवान इनमें सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वालिदैन करीमैन जो ज़िक्र आहे चैन पंजतन पाकन जो ज़िक्र आहे चैन यारन जो ज़िक्र आहे उहे अशरतुल मुबश्शिरीन जेके जेरे हुजूर जन्नती मुबारक ॾिनी उन्हनि जो ज़िक्र आहे हज़रत बिलाल हबशी जो ज़िक्र आहे हज़रत अमीर माविया रज़ियल्लाहु तआला अन्हु जो ज़िक्र आहे हुजूर जे जलील क़दर सहाबनि जो हुजूर जे घर वारनि जो असां जेके अमड़ियूं आहिनि अमा खदीजतुल कुबरा अमा आयशतुल हुमैरा अमा हफ्सा साईं उन्हनि जो तज़किरो आहे ऐं ॾाढो किताब ही तव्हांजे कम जो आहे ख़ासि करे मुबलिगनि जे लाइ इहे किताब वठो पढ़ो ॿियनि ते पहुचायो ऐं ख़तम शरीफ़ 300 भेरा सूरह यासीन 845 ऐं कलमो शरीफ़ 2 लख सूरह मुल्क 20 300 ऐं दुरूद शरीफ़ 5 लख इहे सभई ऐं हिकिड़ो भेरो सूरत फातिहा पढ़ो ऐं 3 भेरा कुल वल अहद पढ़ो तंहिं सभिनी जो सवाबु साईं मिठड़े साईं जे रूह मुबारक खे हदियो पेश कंदासीं أعوذ بالله من الشيطان الرجيم خصوصی دعوت آئندہ سبنی کے انشاءاللہ 23 ربیع الاول کی شام 24 کی رات فضل آباد شریف ماتلی میں مرشد کریم جو سالانہ دعوت قبول جی سالانہ اس پاک ہے انہیں میں شرکت کی سبنی کی دعوت ہو صبح جو ہی شہر میں نہیں ہے جو انشاءاللہ تعالی جلسوا انہیں میں شرکت کی دعوت ہو صبح شام جو بری میلاد چوک دادو میں جلسوا اللهم صل وسلم وبارك على حبيبنا محمد وعلى آله وصحبه أجمعين
या रब बिल मुस्तफ़ा बल्लिग मक़ासिदना वग़फ़िर लना मा मदा या वासिअल करमी। या अल्लाह हिन सारी जमात राज़ी थी, सभिनी जे दिलनि जो मुरादूं पूरियूं कर्ज़ वारनि जा कर्ज़ ला, बीमारनि खे शिफ़ा ॾे, दर्दमंदनि जा दर्द दूर कर, साइलनि जा सुवाल पूरा कर। मदीने वाले मीर जे सदके असांजा हथड़ा ख़ाली न मोटा। मुंहिंजा मौला असांजे दुनिया आख़िरत जी तोखे पारत हुजे, दुनिया जी ज़िल्लतुनि खां बचा, बुरे मौत खां बचा। या अल्लाह मिठड़े साईं जा दर्जात बुलंद फरमा, उन जे मज़ार ते अणखुट रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल फरमा। मुंहिंजा मौला हिन पूरे मुजमे जे मथां पंहिंजी ख़ास नज़र इनायत फरमा। असां सभिनी खे मदीना तय्यबा जी हाज़िरी नसीब कर। मौला जे ॻाल्हियूं ॿुधियूंसीं उन्हनि ते अमल जी तौफ़ीक़ नसीब कर। मदीने वाले साईं जे इश्क में जिया, हुज़ूर जी मोहब्बत में मौत नसीब कर। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्ली व सल्लिम व बारिक अला नबिय्यिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन बिरहमतिक या